पुलिस बयाबान बरथी विंदो सिंध साह सवा साजेन जी सगबो मुंजा महबूब सवा तुझे गुजर थी विंदो कट करे दो बरे दूधा जित दगन मुतरकन मो कजा सादाणू सैकन अज परागड़ियन मेड़ो आहे मचते बने जे शहर जा खैरतमंद रहवासियों मुंजा एक्शन कमेटी यूसी बनूजा बाहिम्मत बाकिरदार सरफराज साथी उस्तादों शागिर्दों मुंजो अदू मंजरी दानश्वरों शहरों जिए सिंध जिए लतीफ जिए सिंध जी सकाफत पहिरियों शुक्रगुजार आहियां उन्हनि सभिनी दोस्तनि साथियुनि जो शागिर्दनि उस्तादनि जो जिन एक्शन कमेटी जी ऐलान सकाफती रैली के कामयाब करण जे लाइ पंहिंजी पहली बदी जो सबूत ॾिनो उन्हनि जा असीं थोरा आहियूं जेके हिन रैली में शरीक थिया आहिनि। दोस्तों हे सकाफती ॾियारा सिंधी टोपी अजरक पाए झुमरू हलो नारा हलो रैलियों को दे सकाफती ॾिण मनाए हिन सिंध जी तारीख़ जा अज़ीम मिसाल आहिनि छाकाणि त ही सकाफती ॾींहुं जो कॉन्सेप्ट तस्वर इहो आहे त सॼे साल जे अंदरि सिंध जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं उहे क़ौमी तंज़ीमूं हुजनि उहे शहरी जूं तंज़ीमूं हुजनि या मुख़्तलिफ़ फोरम हुजनि या मज़हबी तंज़ीमूं हुजनि जेके मुलाक़ात थियनि था त मख़सूस दायरे जे अंदरि थियनि था ऐं उहे माण्हू शरीक हूंदा आहिनि जेके उन्हनि तंज़ीमुनि सां उन्हनि ग्रुपनि सां वाबस्ता हूंदा आहिनि पर हीउ जेको सकाफती ॾींहुं आहे हीउ जेके सकाफती रैलियूं इन में फ़क़ति हिकिड़ो ई तस्वर हूंदो आहे न मज़हब जो न फ़िरक़े जो न तंज़ीम जो न के बि अला जो हिन में फ़क़ति इहो ई तस्वर हूंदो आहे त आउं धरती जो सिंध जो औलाद आहे ऐं सिंध जे बाग़ैरत हिम्मतुनि सां जीअण जो हिन धरती ते असांजो फ़र्ज़ थियो थो तंहिंजे करे हिन धरती जे लाइ फ़क़ति हिकिड़ो ई कॉन्सेप्ट वञी बचे थो हिन ॻाल्हि ते त आउं सिंधी आहियां ऐं 50 साल तारीख़ जो वारिस आहियां। दोस्तों सॼी दुनिया जे अंदरि सिंधी कौम अज़ीम तहज़ीब जी वारिस आहे पर बदकिस्मती आहे त असांजी सिंध जा जेके वाली वारिस आहिनि जेके लुटेरा ऐं फेरू जलाद आहिनि उन्हनि पंहिंजे वफ़ा में घटायो आहे उन्हनि सिंध खे सोरे करण जी वॾी साज़िशूं कयूं आहिनि पंहिंजे इक़्तिदार पंहिंजे पावर खे बचाइण जे लाइ सिंध खे तीरवान करण में का कसर न छॾी आहे सिंध जे माण्हुनि खे हुननि हिकिड़े दीवार से लॻाए छॾियो आहे पर आउं खे ॿुधाइण थो चाहियां त सिंध खे बिटाई घोट जी दुआ हुजे सिंध खे नबी सलम असांजे पैगंबर जी जेका दुआ हुजे त दुनिया जी का ताक़त सिंध खे न झुकाए सघे थी न गैरतुनि खे ख़तम करे सघे थी। तव्हां ॾिठो हूंदो त ही जेको अनवान आहे त नई सिंध ॾियूं इन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त सिंध जे अंदरि जेके
उन्हनि जी यलगार आहे, कई जमात विकोर आहे, सिंध जे अंदरि उन्हनि खे इस्तेबल कयो आहे, जंहिंमें अफगानी, बर्मी, बंगाली ऐं बिहारी अलाए कहिड़े क़िस्म जा लुटेरा ऐं भेड़ियूं उन्हनि सिंध जे अंदरि दाख़िल करे सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई आहे ऐं असांजा पावर पॉलिटिक्स कंदड़ उन्हनि जा साथारी आहिनि। उहे चाहिनि था त सिंध जे अंदरि असांजो वोट बैंक न वधे, सिंध कहिड़ी बि सूरत हाल में हुजे, सिंध कहिड़ी भयानक वहशत जी हवाले थी वञे, पर उहे चाहिनि था त भाउरनि खे आबाद करे असीं पंहिंजो इक़्तिदार बचायूं। हिकिड़े शाइर जो चवणु आहे, माना के बहुत ऐब है हमारी जात में, माना के बहुत ऐब है हमारी जात में, पर तेरी तरह बिकते नहीं, ये सरकत गिर जाए ये और बात है, पर तेरी तरह झुकते नहीं। फिडेल कास्ट्रो क्यूबा जो हिकिड़ो हीरो, हिकिड़ो अॻवान, पंहिंजो बूट पॉलिश पार पे कयो। हालांकि वॾी अज़मत वारो माण्हू, इनकलाबी माण्हू आहे फिडेल कास्ट्रो, हुन पंहिंजो बूट पॉलिश पे कयो त हुते हिकिड़ो हुनजो साथी हो, हुनजो वर्कर हो, त हुन फिडेल कास्ट्रो खे चयो त तव्हां छॾियो आहे त तव्हांजो बूट पॉलिश करियां। हुन फिडेल